नाले मोहम्मद ओस्मान लुंड वेठल ॻोठ सरदार खान लुंड जे ॻोठ में मुंहिंजी मसवात हवा भेण आहे जंहिंजो मुड़ुसु 14 तारीख़ 8 महीनो 2020 ते गुज़ारे वियो हो। उन खां पोइ उनखे औलाद कोन्हे, उहा मुंहिंजे घर में रहंदी आहे। ऐं उन जे बारे में कादिर बश्क रेलाई, महरम रेलाई ऐं उर्स रेलाई जो रे ज़ुल्फ़कार वटि फ़ैसिलो थियो हुयो, जंहिं ते अहमद थी वियासीं असीं। ऐं उन जो कादिर बश्क रेलाई जो अमीर बश्क भाउ ऐं सरवर भाउ उहो भाइटियो ऐं मौला बश्क उनजो पुटु उते आया त रेस ज़ुल्फ़कार खे चयऊं त असांखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे। उन तां इनकारी थी विया। पोइ मां हलियो आयुसि। पोइ भॼी डुकी मूं पंहिंजे भेण जो मसमत हवा जो सतो ते ज़मीन चाढ़ाई ऐं उन खां पोइ सतो कादिर बख्श रेलाईअ ॾे खणी वियुसि ऐं महरम रेलाईअ ॾे खणी वियुसि ऐं उर्स रेलाईअ ॾे खणी वियुसि। उन तां चयनि त ही कूड़ा कागज़ ठाराए असांखे तूं ब्लैकमेल थो करीं ऐं महिरबानी करे मोहतरमा रे ज़ुल्फ़कार असांजो पाड़े जो आहे, वॾो आहे, जंहिं वटि फ़ैसिलो थियो आहे। असांखे उमेदु आहे त उहो हक़ु असांखे वठी ॾींदो। ऐं ही 4 नंबर आहिनि 641 3 एकड़ 38 गुंठा आहे ऐं 93 4 एकड़ आहे पूरा ऐं 453 आहे 5 एकड़ 33 गुंठा ऐं 122 आहे 2 एकड़ ज़मीन, जंहिं ते हू खणनि खाइनि वेठा। ऐं ट्रैक्टर वारनि खे मूं पहिरियां बि चयो हो, पर हुननि कंहिं बि न ॿुधो ऐं हिन ते खून ख़राब हो ज़मीन ते। जेको बि थियो त ज़िमेदार कादिर बश्क रेलाई ऐं महरम रेलाई ऐं उर्स रेलाई ऐं सरवर रेलाई उहे ज़िमेदार थींदा। जेको बि खून ख़राबु थियो जहिड़ो थियो, महिरबानी करे मूंखे हक़ु ॾिनो वञे। उहो जो ही ओरिजिनल आहे। धमकियूं विझनि था, चवनि था ज़मीन ते ईंदासीं तव्हांजूं गोलियूं हणंदासीं, टंगूं भॼंदासीं ऐं को बि नुक़सानु थियो उनजो ज़िमेदार महरम रेलाई ऐं उर्स रेलाई ऐं कादिर बश्क रेलाई ऐं मौलू, जंहिंखे नौलू बि चवनि था।